नासिम बुलेट में अवां खे भली काचौं सबका पेरी अवां खे आगाह कंदासीं। पेट्रोलियम डीलर्स एसोसिएशन माजन वधाइण लाइ सॼे मुल्क में हड़ताल करे छॾी आहे। अक्सर पेट्रोल पंप बंद थियण सबब शहरी ॾुखियाइयूं के पेश अची रहियूं आहिनि। मखसूस सरकारी एनएची पेट्रोल पंपनि ते पेट्रोल जो विकिरो जारी आहे। डीलर्स जो मुतालबो आहे त मुनाफ़े जे मार्जिन वधाई 6% कयो वञे। मुनाफ़े वधाइण ताईं हुकूमत सां ॻाल्हियूं न करण ऐलान कयो वियो आहे। पेट्रोलियम डीलर्स एसोसिएशन के सेक्रेटरी नमान भट्ट जो चवण है त हुकूमत मुतालबा न मञा आहिनि, तंहिं करे अॼु सॼे मुल्क में पेट्रोल पंप बंद रहंदा। हुन चयो त जेसी ताईं डीलर मार्जिन 6% न कयो वेंदो ॻाल्हियूं न थींदियूं। हुकूमत मुतालबा तस्लीम करण जी ख़ातिरी कराई हुई, पर हिन वक़्त ताईं को बि राब्तो नाहे कयो वियो। ॿिए पासे सिंध जी राजधानी में पेट्रोलियम डीलर्स एसोसिएशन जी हड़ताल सबब शहर के मुख्तलिफ इलाइक़नि में किथे पेट्रोल पंप खुलियल त किथे बंद आहिनि। शारे फैसल ऐं सदर जे खुलियल पेट्रोल पंपनि ते शहरनि जा रश लॻल आहिनि। गाॾियुनि जूं कतारूं लॻल आहिनि। शहरी मोटरसाइकिलनि सां गॾु बोतलनि बि पेट्रोल भराए रहिया आहिनि। पेट्रोलियम डीलर्स एसोसिएशन मार्जिन वधाइण लाइ सॼे मुल्क में हड़ताल करे छॾी आहे। अक्सर पेट्रोल पंप बंद थियण सबब शहरी ॾुखियाइयूं पेश अची रहियूं आहिनि। मखसूस सरकारी एनएची पेट्रोल पंपनि ते पेट्रोल जो विकिरो जारी आहे। डीलर्स जो मुतालबो आहे त मुनाफ़े जो मार्जिन वधाए 6% कयो वञे। मुनाफ़े वधाइण ताईं हुकूमत सां ॻाल्हियूं न करण जो ऐलान कयो वियो आहे। पेट्रोलियम डीलर्स एसोसिएशन के सेक्रेटरी नमान भट्ट जो चवण आहे त हुकूमत मुतालबा न मञा आहिनि, तंहिं करे अॼु सॼे मुल्क में पेट्रोल पंप बंद आहिनि। हुन चयो त जेसी ताईं डीलर मार्जिन 6% न कयो वेंदो ॻाल्हियूं न थींदियूं। हुकूमत मुतालबा तस्लीम करण जी ख़ातिरी कराई हुई, पर हिन वक़्त ताईं को बि राब्तो नाहे कयो वियो। ॿिए पासे सिंध जी राजधानी में पेट्रोलियम डीलर्स एसोसिएशन जी हड़ताल सबब शहर जे मुख्तलिफ इलाइक़नि में किथे पेट्रोल पंप खुलियल त किथे बंद आहिनि। शारे फैसल ऐं सदर जे खुलियल पेट्रोल पंपनि ते शहरनि जा रश लॻल आहे। गाॾियुनि जूं कतारूं लॻल आहिनि। शहरी मोटरसाइकिलनि सां गॾु बोतलनि में बि पेट्रोल भराए रहिया आहिनि। पेट्रोलियम डीलर्स एसोसिएशन मार्जिन वधाइण लाइ सॼे मुल्क में हड़ताल करे छॾी आहे। अक्सर पेट्रोल पंप बंद थियण सबब शहरी ॾुखियाइयुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। मखसूस सरकारी एनएची पेट्रोल पंपनि ते पेट्रोल जो विकिरो जारी आहे। डीलर्स जो मुतालबो आहे त मुनाफ़े जो मार्जिन वधाए 6% कयो वञे। मुनाफ़े वधाइण ताईं हुकूमत सां ॻाल्हियूं न करण जो ऐलान कयो वियो आहे। पेट्रोलियम डीलर्स एसोसिएशन के सेक्रेटरी नमान भट्ट जो चवण आहे त हुकूमत मुतालबा न मञा आहिनि, तंहिं करे अॼु सॼे मुल्क में पेट्रोल पंप बंद रहंदा। हुन चयो त जेसी ताईं डीलर मार्जिन 6% न कयो वेंदो ॻाल्हियूं न थींदियूं। हुकूमत मुतालबा तस्लीम करण जी ख़ातिरी कराई हुई, पर हिन वक़्त ताईं को बि राब्तो नाहे कयो वियो। ॿिए पासे सिंध जी राजधानी में पेट्रोलियम डीलर्स एसोसिएशन जी हड़ताल सबब शहर मुख्तलिफ इलाइक़नि में किथे पेट्रोल पंप खुलियल त किथे बंद आहिनि। शारे फैसल ऐं सदर जे खुलियल पेट्रोल पंपनि ते शहरनि जा रश लॻल आहे। गाॾियुनि जूं कतारूं लॻल आहिनि। शहरी मोटरसाइकिलनि सां गॾु बोतलूं बि पेट्रोल भराए रहिया आहिनि। पेट्रोलियम डीलर्स एसोसिएशन मार्जिन वधाइण लाइ सॼे मुल्क में हड़ताल करे छॾी आहे। अक्सर पेट्रोल पंप बंद थियण सबब शहरी ॾुखियाइयुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। मखसूस सरकारी निजी पेट्रोल पंपनि ते पेट्रोल जो विकिरो जारी आहे। डीलर्स जो मुतालबो आहे त मुनाफ़े जे मार्जिन वधाए 6% कयो वञे। मुनाफ़े वधाइण ताईं हुकूमत सां ॻाल्हियूं न करण जो ऐलान कयो वियो आहे। पेट्रोलियम डीलर्स एसोसिएशन के सेक्रेटरी नमान भट्ट जो चवण आहे त हुकूमत मुतालबा न मञा आहिनि, तंहिं करे अॼु सॼे मुल्क में पेट्रोल पंप बंद रहंदा। कराची जी सूरत मालूम कंदासीं इमदाद सूंडा खां। जी इमदाद आगाह कजो। जी बिल्कुल भाभी जॾहिं त असां ॿुधाईंदा हलूं अॼु जेको आहे पेट्रोल डीलर एसोसिएशन पारां पंहिंजे मुतालबनि जी मञता लाइ अॼु पूरे मुल्क में ॿिनि ॾींहंनि जी हड़ताल जेका उहा करे छॾी आहे। जंहिंखां पोइ हिन महिल जेको आहे कराची जे जेका केतिरनि इलाइक़नि में पेट्रोल पंप्स जेके उहे पिणु बंदि थियल आहिनि। पेट्रोल पंप बंदि थियण सबबि आवाम जेको आहे उहा सख़्तु परेशान आहे। जॾहिं त केतिरनि ई इलाइक़नि में पेट्रोल जेको आहे उहो ब्लैक ते विकिरो थी रहियो आहे। केतिरनि ई इलाइक़नि में ब्लैक ते पेट्रोल विकिरो थियण जा इतला मिली रहिया आहिनि। हिन वक़्तु केतिरनि ई इलाइक़नि में पेट्रोल पंप जी बंदि हुअण सबबि आवाम जेको आहे उहा सख़्तु परेशान थी रही आहे। महिरबानी इमदाद सूंडा आगाह करण जे लाइ।
जी नाज़रीन, इमदाद सुंदा असां खे कराची में आगाह करे रहियो हो। पेट्रोलियम डीलर्स एसोसिएशन मार्जिन वधाइण लाइ सॼे मुल्क में हड़ताल करे छॾी आहे। अक्सर पेट्रोल पंप बंद थियण सबब शहरी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। मख़सूस सरकारी ऐं निजी पेट्रोल पंपनि ते पेट्रोल जो विकिरो जारी आहे। डीलर्स जो मुतालबो आहे त मुनाफ़े जे मार्जिन वधाए 6% कयो वञे। मुनाफ़े वधाइण ताईं हुकूमत सां ॻाल्हियूं न करण जो ऐलान कयो वियो। पेट्रोलियम डीलर्स एसोसिएशन जे सेक्रेटरी नमान बट जो चवणु आहे त हुकूमत मुतालबा न मञिया आहिनि, तंहिं करे अॼु सॼे मुल्क में पेट्रोल पंप बंदि रहंदा। हुन चयो त जेसीं ताईं डीलर मार्जिन 6% न कई वेंदो, ॻाल्हियूं न थींदियूं। हुकूमत मुतालबा तस्लीम करण जी ख़ातिरी कराई हुई, पर हिन वक़्त ताईं को बि राब्तो नाहे कयो वियो। ॿिए पासे सिंध जी राजधानी में पेट्रोलियम डीलर्स एसोसिएशन जी हड़ताल सबब शहर मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे पेट्रोल पंप खुलियल त किथे बंदि आहिनि। शार फैसल ऐं सदर जे खुलियल पेट्रोल पंपनि ते शहरनि जी रश लॻल आहे। गाॾियुनि जूं कतारूं लॻल आहिनि। शहरी मोटरसाइकिल सां गॾु बोतलनि में बि पेट्रोल भराए रहिया आहिनि। आगाह कई पिया कि पेट्रोलियम डीलर्स एसोसिएशन मार्जिन वधाइण लाइ सॼे मुल्क में हड़ताल करे छॾी आहे। अक्सर पेट्रोल पंप बंदि थियण सबब शहरी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। मख़सूस सरकारी ऐं निजी पेट्रोल पंपनि ते पेट्रोल जो विकिरो जारी आहे। डीलर्स जो मुतालबो आहे त मुनाफ़े मार्जिन वधाए 6% कयो वञे। मुनाफ़े वधाइण ताईं हुकूमत सां ॻाल्हियूं न करण जो ऐलान कयो वियो आहे। पेट्रोलियम डीलर्स एसोसिएशन जे सेक्रेटरी नमान बट जो चवणु आहे त हुकूमत मुतालबा न मञिया आहिनि, तंहिं करे अॼु सॼे मुल्क में पेट्रोल पंप बंदि रहंदा। हुन चयो त जेसीं ताईं डीलर मार्जिन 6% न कयो वेंदो, ॻाल्हियूं न थींदियूं। हुकूमत मुतालबा तस्लीम करण जी ख़ातिरी कराई हुई, पर हिन वक़्त ताईं को बि राब्तो नाहे कयो वियो। ॿिए पासे सिंध जी राजधानी में पेट्रोलियम डीलर्स एसोसिएशन जी हड़ताल सबब शहरी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे पेट्रोल पंप खुलियल त किथे बंदि आहिनि। शार फैसल ऐं सदर जे खुलियल पेट्रोल पंपनि ते शहरनि जी रश लॻल आहे। गाॾियुनि जूं कतारूं लॻल आहिनि। शहरी मोटरसाइकिलनि सां गॾु बोतलनि में बि पेट्रोल भराए रहिया आहिनि। पेट्रोलियम डीलर्स एसोसिएशन मार्जिन वधाइण लाइ सॼे मुल्क में हड़ताल करे छॾी आहे। अक्सर पेट्रोल पंप बंदि थियण सबब शहरी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। मख़सूस सरकारी ऐं निजी पेट्रोल पंपनि ते पेट्रोल जो विकिरो जारी आहे। डीलर्स जो मुतालबो आहे त मुनाफ़े जो मार्जिन वधाए 6% कयो वञे। मुनाफ़े वधाइण ताईं हुकूमत सां ॻाल्हियूं न करण जो ऐलान कयो वियो। पेट्रोलियम डीलर्स एसोसिएशन जे सेक्रेटरी नमान बट जो चवणु आहे त हुकूमत मुतालबा न मञिया आहिनि, तंहिं करे अॼु सॼे मुल्क में पेट्रोल पंप बंदि रहंदा। हुन चयो त जेसीं ताईं डीलर मार्जिन 6% न कयो वेंदो, ॻाल्हियूं न थींदियूं। हुकूमत मुतालबा तस्लीम करण जी ख़ातिरी कराई हुई, पर हिन वक़्त ताईं को बि राब्तो नाहे कयो वियो। ॿिए पासे सिंध जी राजधानी में पेट्रोलियम डीलर्स एसोसिएशन जी हड़ताल सबब शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे पेट्रोल पंप खुलियल त किथे बंदि आहिनि। शार फैसल ऐं सदर जे खुलियल पेट्रोल पंपनि ते शहरनि जी रश लॻल आहे। गाॾियुनि जूं कतारूं लॻल आहिनि। शहरी मोटरसाइकिलनि सां गॾु बोतलनि में बि पेट्रोल भराए रहिया आहिनि। आगाह कई पिया कि पेट्रोलियम डीलर्स एसोसिएशन मार्जिन वधाइण लाइ सॼे मुल्क में हड़ताल करे छॾी आहे। अक्सर पेट्रोल पंप बंदि थियण सबब शहरी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। मख़सूस सरकारी ऐं निजी पेट्रोल पंपनि ते पेट्रोल जो विकिरो जारी आहे। डीलर्स जो मुतालबो आहे त मुनाफ़े जे मार्जिन वधाए 6% कयो वञे। मुनाफ़े वधाइण ताईं हुकूमत सां ॻाल्हियूं न करण जो ऐलान कयो वियो। पेट्रोलियम डीलर्स एसोसिएशन जे सेक्रेटरी नमान बट जो चवणु आहे त हुकूमत मुतालबा न मञिया आहिनि, तंहिं करे अॼु सॼे मुल्क में पेट्रोल पंप बंदि रहंदा। हुन चयो त जेसीं ताईं डीलर मार्जिन 6% न कयो वेंदो, ॻाल्हियूं न थींदियूं। हुकूमत मुतालबा तस्लीम करण जी ख़ातिरी कराई हुई, पर हिन वक़्त ताईं को बि राब्तो नाहे कयो वियो।
वे पासे सिंध जी राजधानी में पेट्रोलियम डीलर्स एसोसिएशन जी हड़ताल सबब शहर के मुख्तलिफ इलाइक़नि में किथे पेट्रोल पंप खुलियल आहिनि त किथे बंद आहिनि। शारा फैसल ऐं सदर जे खुलियल पेट्रोल पंपनि ते शहरनि जी रश लॻल आहे। गाड़ियुनि जूं कतारूं लॻल आहिनि। शहरी मोटरसाइकिलनि सां गॾु बोतलनि में बि पेट्रोल भराए रहिया आहिनि। कोरंगी जी सूरत हाल मालूम कंदासीं निज़ाम खां। जी निज़ाम आगाह कजो। जी पेट्रोलियम डीलर एसोसिएशन जी सॾ ते अॼु सुबुह 6 बजे खां पेट्रोल पंप बंदि कया विया आहिनि, जंहिंजे करे अवाम सख़्तु परेशानी जो शिकार आहे। कुझु पेट्रोल पंप पीएसओ ऐं शहर जा जेके कुझु पेट्रोल पंप खुलियल आहिनि उन्हनि ते शहरनि जी तमामु घणी रश लॻल आहे, जंहिंजे करे माण्हुनि जो टाइम बि ज़ाया थी रहियो आहे। शहरनि जो चवणु आहे त असांखे कलाक ऐं 1.5 कलाक थी वियो आहे लाइन में बीठा आहियूं, जॾहिं त उन्हनि जो नंबर उन बावजूद न आयो आहे ऐं 2-2 कलाक 2.5 कलाक उन्हनि खे इंतज़ारु करणो पवे थो, जंहिंजे करे उन शहरनि जेके ड्यूटी ते वञण वारा माण्हू आहिनि उन्हनि खे टाइम ते ड्यूटी ते बि न वञी सघिया आहिनि। पेट्रोल पंप ते माण्हुनि जे रश हुजण जे करे कुझु माण्हू बोतलूं खणी पेट्रोल भराए रहिया आहिनि ऐं आवाम ठीक आहे, वॾी महिरबानी निज़ामुद्दीन भुट्टो तफ़सील ॾियण जे लाइ। जी नाज़रीन, अवां खे आगाह कयूं पिया पेट्रोलियम डीलर्स एसोसिएशन मार्जिन वधाइण लाइ सॼे मुल्क में हड़ताल करे छॾी आहे। अक्सर पेट्रोल पंप बंदि थियण सबब शहरी ॾुखियाईनि खे मुड़ी रहिया आहिनि। मख़सूस सरकारी ऐं निजी पेट्रोल पंपनि ते पेट्रोल जो विकिरो जारी आहे। डीलर्स जो मुतालबो आहे त मुनाफ़े जो मार्जिन वधाए 6% कयो वञे। मुनाफ़े वधाइण ताईं हुकूमत सां ॻाल्हियूं न करण जो ऐलान कयो पियो। पेट्रोलियम डीलर्स एसोसिएशन जे सेक्रेटरी नौमान भट्ट जो चवणु आहे त हुकूमत मुतालबा न मञिया आहिनि, तंहिं करे अॼु सॼे मुल्क में पेट्रोल पंप बंदि रहंदा। हुन चयो त जेसीं ताईं डीलर मार्जिन 6% न कई वेंदो ॻाल्हियूं न थींदियूं। हुकूमत मुतालबा तस्लीम करण जी ख़ातिरी कराई हुई, पर हिन वक़्त ताईं को बि राब्तो नाहे कयो वियो। ॿिए पासे सिंध जी राजधानी में पेट्रोलियम डीलर्स एसोसिएशन जी हड़ताल सबब शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे पेट्रोल पंप खुलियल त किथे बंदि आहिनि। शारे फैसल ऐं सदर जे खुलियल पेट्रोल पंपनि ते शहरनि जी रश लॻल आहे। गाॾियुनि जूं कतारूं लॻल आहिनि। शहरी मोटरसाइकिल सां गॾु बोतलनि में बि पेट्रोल भराए रहिया आहिनि। आगाह कयूं पिया वाक़े पेट्रोलियम डीलर्स एसोसिएशन मार्जिन वधाइण लाइ सॼे मुल्क में हड़ताल करे छॾी आहे। अक्सर पेट्रोल पंप बंदि थियण सबब शहरी ॾुखियाईनि खे मुड़ी रहिया आहिनि। मख़सूस सरकारी ऐं निजी पेट्रोल पंपनि ते पेट्रोल जो विकिरो जारी आहे। डीलर्स जो मुतालबो आहे त मुनाफ़े जो मार्जिन वधाए 6% कयो वञे। मुनाफ़े वधाइण ताईं हुकूमत सां ॻाल्हियूं न करण जो ऐलान कयो पियो। पेट्रोलियम डीलर्स एसोसिएशन जे सेक्रेटरी नौमान भट्ट जो चवणु आहे त हुकूमत मुतालबा न मञिया आहिनि, तंहिं करे अॼु सॼे मुल्क में पेट्रोल पंप बंदि रहंदा। हुन चयो त जेसीं ताईं डीलर मार्जिन 6% न कई वेंदो ॻाल्हियूं न थींदियूं। हुकूमत मुतालबा तस्लीम करण जी ख़ातिरी कराई हुई, पर हिन वक़्त ताईं को बि राब्तो नाहे कयो वियो। जी सूरत हाल मालूम कंदासीं ब्यूरो चीफ जहांगीर सेड़ो खां। जी जहांगीर, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल पूरे मुल्क जी हैदराबाद में भी जेका सूरत हाल साॻी आहे। रात जी पेट्रोलियम एसोसिएशन वारे जी हड़ताल जो सॾु थियो, उन खां पोइ जेको आहे सो हैदराबाद में भी तमामु घणी डिघियूं कतारूं जेके आहिनि तमामु वॾी रश जेका हैदराबाद पेट्रोलियम ते लॻी वई। उन खां सुबुह जी सूरत हाल जी आहे त सुबुह 6 बजे खां वठी तक़रीबन 80% जेको आहे सो पेट्रोलियम पंप बंदि कया विया आहिनि ऐं हुन में कुझु पीएसओ स्टेट ऑयल जा जेके पेट्रोलियम पंप उहे जेके आहिनि से खुलियल आहिनि ऐं कुझु प्राइवेट पंप बि उन्हनि सां गॾु आहिनि जेके माण्हुनि खे हिते तेल जी फराहमी कनि पिया। पर उन खां उनजे बावजूदि इन वक़्तु बि हैदराबाद जी पोज़ीशन इहा आहे त तमामु वॾियूं डिघियूं कतारूं पेट्रोलियम पंप ते लॻल आहिनि ऐं माण्हू जेके सुबुह जो सवेर पंहिंजनि कमनि कारनि सां वञणा हुआ उहे तमामु घणा परेशानी वारी सूरत हाल में असांखे ॾिसण में अची रहिया आहिनि। इन खां अलावा पेट्रोल पंप जे मालिकनि जो चवणु इहो आहे त असां पंहिंजी एसोसिएशन जा बदिरां जेसि ताईं उहो सरकार हड़ताल जो सॾु वापसि न वठंदा तेसि ताईं असीं पेट्रोल पंप न खोलींदासीं। जी महिरबानी जहांगीर सेड़ो तफ़सील ॾियण जे लाइ।
जी नाज़रीन, हैदराबाद में जहांगीर सिड़ो असांखे अपडेट करे रहियो हो। पेट्रोलियम डीलर्स एसोसिएशन मार्जन वधाइण लाइ सॼे मुल्क में हड़ताल करे छॾी। अक्सर पेट्रोल पंप बंद थियण सबब शहरी ॾुखियाईनि खे मुंडी रहिया आहिनि। मख़सूस सरकारी ऐं निजी पेट्रोल पंपनि ते पेट्रोल जो विकिरो जारी आहे। डीलर्स जो मुतालबो आहे त मुनाफ़े जो मार्जन वधाए 6% कयो वञे। मुनाफ़े वधाइण ताईं हुकूमत सां ॻाल्हियूं न करण जो ऐलान कयो वियो। पेट्रोलियम डीलर्स एसोसिएशन जे सेक्रेटरी नौमान भट्ट जो चवणु आहे त हुकूमत मुतालबा न मञिया आहिनि, तंहिं करे अॼु सॼे मुल्क में पेट्रोल पंप बंदि रहंदा। हुन चयो त जेसीं ताईं डीलर मार्जन 6% न कई वेंदो, ॻाल्हियूं न थींदियूं। हुकूमत मुतालबा तस्लीम करण जी ख़ातिरी कराई हुई, पर हिन वक़्त ताईं को बि राब्तो नाहे कयो वियो। ॿिए पासे सिंध जी राजधानी में पेट्रोलियम डीलर्स एसोसिएशन जी हड़ताल सबब शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे पेट्रोल पंप खुलियल आहिनि त किथे बंदि आहिनि। शहर फैसल ऐं सदर जे खुलियल पेट्रोल पंपनि ते शहरनि जी रश लॻल आहे। गाॾियुनि जूं कतारूं लॻल आहिनि। शहरी मोटरसाइकिलनि सां गॾु बोतलनि में बि पेट्रोल भराए रहिया आहिनि। सख़त जी सूरतहाल मालूम कंदासीं। मोरड़ो महर का जी मोरड़ो आगाह कजो। जी बिल्कुल, पेट्रोल एसोसिएशन जे पेट्रोल पंप बंद करण वारे ऐलान खां पोइ सखर ज़िले जे अंदर भी जेको आहे पेट्रोल पंपनि ते जेका आहे तमामु घणी जेका आहे रश आहे। तेल जेको आहे पेट्रोल पंप मालिकनि जे तरफ़ां इंतज़ामिया जी तरफ़ां बंदि कयो वियो आहे, जंहिं करे कतारूं लॻी वियूं आहिनि। राति जीअं ई ऐलान थियो त उन ऐलान खां पोइ जेको आहे सखर ज़िले जे अंदरि सखर शहर, रोड़ी, पनवाक, सालियापट बागड़जी ऐं मुख़्तलिफ़ जेके ज़िले में इलाइक़ा अचनि था उते पेट्रोल पंप आहिनि, उन्हनि जे ॿाहिरां ई जेको आहे गाॾियुनि जूं वॾियूं कतारूं लॻी वियूं। हिन वक़्तु बि जेके पेट्रोल पंपनि जे ॿाहिरां गाॾियुनि जी जेके वॾियूं कतारूं लॻल आहिनि, आम जेको सफ़र माण्हू कंदड़ आहे या मुसाफ़िर आहिनि उहे सभु परेशानियुनि में वढी आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त पहिरियां ई जेको आहे पेट्रोल तेल जेको आहे पेट्रोल उहो तमामु उनजो अघु जेको आहे घणो वधियल आहे। उनजे बावजूदि पहिरियां ई मुश्किलातुनि में आहिनि। बहितर जेको आहे पंप ते जेको आहे तेल बंदि करण सां हुननि जे जेके ॾुखियाईनि में वधीक इज़ाफ़ो थो कयो वञे। जी महिरबानी मोरड़ में तफ़सील जे लाइ। नाज़रीन, ख़बरनि जो सिलसिलो जारी है। शॉर्ट ब्रेक अची सघंदो।